क्यों? अरे बाबा या धप छाची या डॉक्टर छोरे को दोस्त वही वियोनो अब्बो यो माई तवा जको छोकरे के वीए जो पेपर ते पारा अस्पताल खणी दा क्यों ना अब भला दस्त निकरियन छाती पे भला तू नंडेला दस्त कौन कया छा डॉक्टर थी पे तो वडी गाल थी पैसा माई वा गाल ना बाबा ने तवा ये क्यों डो परे वॉशरूम पे ते उते छोकरे के खणी वणो छोकरन के खारायो पियले छा छा ता छोला भी तब बर्गर भी तब दही पला भी तब सार किस्म थी अचो ता रुगो खारायो ता छोरन के ते कटदा ना वो हां आने वेंदी यार वर तंग ना कर हां ओडे खणी वने तो वॉशरूम सजी अस्पताल धप कई तस डॉक्टर साहब अजीबा मुके जगह दवा लिखी दी नहीं पापा एडी तो कोड़ी है जहर को मिठी दवा लिखी दे आ मिठी दवा लिखी दे बाबा तो 1 किलो जलेबी लिखी जा आध किलो रसगुल्ला लिखी जा बाबा दवा थींती कोड़ी या तवा उआ इस्तेमाल क्यों ठीक थी वेंदो हलो बाबा चरिया न मां फथाऊं यार दवा कोड़ी छो लिखी दी जणा मां दवा ठाई या अजीब मानू नी यार भले बंद करियो भले बंद कर छोटो परे अरे बल्लभ साईं तवा की केड़ी तकलीफ आ बंद करियो बहुत दवा जो बंद करिए खाली हलाओ अरे बाबा मोटर बल्लभ अस्पताल बल्लभ मोटर हलंदा यार छा तो चे डॉक्टर साहब मुझे भाजी तबीयत सही ना है थोड़ो दिमागी चक्कर थी अखिन जी के रोशनाई घट जी वई अच्छा अच्छा माना अखिन मो दीद घट थी हो या दिमागी चक्कर थी हां ये हां तवा ये क्यों भला यो बुधायो तवा जो भला जो को भाई यो भला मोबाइल देर तई हलाइंदो अच्छा ना सही ना टच मोबाइल देर तई ना हलाइंदो ना हलाण जाइंदो ता हलाण टीवी वगैरह ना सही ना टीवी यो इतनी टाइम में मोटर छोटो हले यो भला हले काने तो मोटर नथो हले साईं नथो हले 2 मिनट तवा चुप कयो त असा तवा जी जो को इलाज कंदा से पहिरियों उनका पुछी वठो यो भला बिल्डिंग जो त कम न कंदो ना सही ना बिल्कुल ना बिल्डिंग जो कम भी नथो करे माना जो को टीवी भी नथो दिसे माना मोबाइल भी नथो दिसे 2 मिनट हेडे थोड़ो चेकअप थींदी एडो 2 मिनट बियो इते रखेस हेडे से तो हेडे दिस तू हेडे से अखिन में जो को तो के गाड़ी लाइट नजर अचे थी हां हां ओ ये गाड़ी लाइट जेकी मीटर में होंदी ना कंप्यूटर मीटर में हां उहा गाड़ी लाइट अंदर टिमकेस थी इन घणो मीटर के ॾिठो आहे हितो वरी रगा वञी हिते दिमाग़ में वेंदियूं उहो वरी जो कोई लाइट आहे न वरी रगनि खे पकड़े दिमाग़ जो बि खानो ख़राब करे छॾियो त हाणे जी दीद घटि तॾहिं करे थी वई आहे ऐं जो दिमाग़ बि तॾहिं करे जेको आहे ख़राब थी वियो बड़ी या पाड़े वाली भी हेडे लता श्री करना चे बिल ता भरो बिल मां भरिया तो बिल नहीं थी साईं बिने भरी जो बिल नहीं थी साईं नहीं थी अदा नहीं थी सिधो थी वेस अस्पताल सिधो थी हा बिल्कुलु तव्हां जेको आहे न ओके थी वञो तव्हां ईअं कयो हाणे जेको एडो बिल केर भरी तो मुझो अबो भरी दो अरे केर भरी दो बिल वो यार है बिल अस्पताल जो आहे असांजी अस्पताल जो बिल आयो तव्हां जो न आहे यार अदा पांचो ना अस्पताल जो सिधो थी वे किए बैठो यार ये अस्पताल जो बिल यार छो भला यो छो था क्यों ये अस्पताल आ कोई हे दिए जो बल्ब ठाका तोले दिए जो बल्ब छोटो वाले बिल ता चले अच्छा था भरो बिल बंद क्यों बल्ब यार यो अस्पताल जो बल्ब है इनके हलन दे मरीज के दिसंदा से अंदर न क्यों चो बंद क्यों था मुखे चरियो करे छडियो तस यार मुजो दिमाग आउट करे छडियो तस किए इंसा गुजारो था अदा बंद करन था बंद कर यार बंद कर पलाण छा कजे या वॉशिंग मशीन भी 10 मिनट लगी कर यार इते अस्पताल में काडो आई यार बिल था अचन यार छा थियो है मां तवा के यो बुधाया जे कदे तवा के पंजे भा जी जिंदगी बचाइनी है ठीक है ना यो मीटर के जो बार दिसे तो उनको पोजो दिमाग घना चक्कर दिसंदो मीटर भी सही घट में घट हाने इनी हालत में बेरे जान दे जो इन हालत में 5 चक्कर दे तो 5 चक्कर 6 चक्कर मीटर दिसे तो हालत या थी वई त तवा ये क्यों जे करे तवा पंजे बाज चाहता तवा मीटर जो पटाए तो तवा पांजो जो न कुंडी ते बिजली हलायो न त तवा जो बाहर न पचदो 15-20 डी बियो मीटर ॾिठे मरी वेंदो है
तव्हांखे सिधो चवां थो जो दिमाग़ अञा आउट थी वेंदो ख़राब थी वेंदो हे ॿुधो न गैस जी बि इहा न ईंदो मिशन मां बिल ईंदा हुन ते गैस जो कहिड़ो तालुक यार सर तव्हां दवा लिखी ॾियो मूंखे का दवा तव्हांखे थोरी हिकिड़ी गोरी लिखी ॾियां थो इहा तव्हां राति जो खारायो पर आराम मुश्किल अचे पंहिंजी जेकी हालत आहे न हर को गोरी आराम नींद कराईंदासीं उहो कराईंदासीं हा ही हिकिड़ी गोरी जेकी न ॾिंदी पका हलनि काॾे ना को अंदरि वेठो बि न इन गिर इहो असां बिल भरियो था बंदि कयो पका अरे बाबा हाओ 2 मिंट चुप त करे अस्पताल आहे हे साईं तव्हां गोरी वठो राति जो खारायोसि अल्लाह ख़ैर कंदो पर यार इनजी हालत सफ़ा तमामु ख़राबु आहे मीटर खे पटायो न मीटर पटायो मीटर पटायो बाल आयो भाउ जी ज़िंदगी बचाइणी थी मीटर पटायो कुंडी ते हलायो जेकी पिछली आहे कुंडी ते हलायो बिल्कुलु जेको आहे न हा दा पारियारी बि न दे लटा इस्त्री कर तो बस चित्तू थियो हाले चा यार अरे हेॾो बिल काढे मुंहिंजो ई दिमाग़ ख़राब करे छॾे यार को संगत अगर अव्हांखे ही वीडियो पसंद आयो है तो असांजे चैनल के सब्सक्राइब कयो घंटी वाले बटन के जरूर दबायो जी असांजो नओ वीडियो अव्हां ताईं पहुची सके वॾी महिरबानी।